नाज़रीन ख़बर शामिल कयूं था गंबट मां, जिते गंबट जे भरिसां जे ॻोठ दिलावर उॼण जे रहवासण औरत ऐं ज़ख़्मी थियल पुट समेत वेगन पुटनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ गंबट मीडिया सेंटर ते पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे CN न्यूज़ जो रिपोर्टर GM बुरड़ो। GM छा तफ़सील आहिनि? जी, गंबड़ भरिसां जे ॻोठ दिलावर उॼण जे रहवासण मुस्मात वज़ीरा उॼण पंहिंजे ज़ख़्मी थियल पुट ज़मीर हुसैन समेत मीडिया सेंटर गंबड़ पहुची एहतिजाज करे दाहींदे चयो त बासरनि मुंहिंजे वेगन पुटनि आज़म रसूल बख़्श ऐं मुड़ुसु आदम मुंहिंजे पुट ज़मीर हुसैन जे घर मथां हला करे हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि मथां तशदुद करण बैदि मुंहिंजे पुट ज़मीर हुसैन खे धकु हणी रतो रत करे छॾियो आहे। हिननि चयो त खोड़ा थाणे ते MC दाख़िल कराई आहे। ग़रीब आहियूं, जान खे ख़तरो आहे। अॻु बि बासरनि घर मथां हमला कया आहिनि, इंसाफ़ न पियो मिले। ज़मीर हुसैन उॼण ऐं संदसि अमड़ IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई आहे त असां ग़रीबनि सां इंसाफ़ करे बासरनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी।